सुप्रीम कोर्ट त ख़ैर चयो 14 मई वारो किसो असांजो फ़ैसिलो पंहिंजी जाइ ते आहे, तव्हां नथा करायो न करायो, माना इहा अजीब तारीख़ ते छॾे ॾिनो। माना सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हाणे इलेक्शन जो पाकिस्तान में फ़ैसिलो तारीख़ ते छॾे ॾिनो मौजूद अदालत। ज़रदारी साहब चवनि था त अक्टूबर में हाणे एक्सपेक्टेड चूंडूं आहिनि, त अक्टूबर में थींदियूं न थींदियूं इलेक्शन, इहो ज़रदारी साहब जो जवाबु त जॾहिं आऊं यानी ज़रदारी साहब चाहींदो तॾहिं इलेक्शन थींदा। 2 ॾींहं पहिरीं मौलाना फज़ल रहमान साहब चयो त मुल्क जी मईशत ठीकु न आहे, त तंहिंजे करे हाणे मुशावरत थींदी त चूंडूं टाइम ते करायूं न करायूं। सो ठीकु थी वियो, अचणु शुरू थी वियूं आहिनि, माना क्लियरिटी अचणु शुरू थी वई त चूंडूं कराइण जो इरादो न आहे, अञा बि न आहे, अञा बि न आहे। छाकाणि त अञा बि किथे न किथे इहो ख़दशो ऐं इम्कान मौजूदु आहे त अगरि थोरी बि इलेक्शन फेयर थी वई त मुश्किल थी पवंदी। सो इन जो मतिलबु इहो थियो त चूंडूं न मतिलबु जे लाइ फ़िलहालु। ऐं ॾिसो ज़रदारी साहब जो इहो जुमिलो त जॾहिं आऊं चाहींदुसि तॾहिं चूंडूं थींदियूं। हाणे हिकिड़ो सियासी तरह पंजाब जे माण्हुनि खे जेके इलेक्टेबल्स आहिनि, जेके पावर कॉरिडोर जा मेंबर आहिनि, ज़रदारी साहब त उन्हनि खे उहो न्यापो ॾिनो त भई आऊं किंग मेकर आहियां, आऊं जॾहिं फ़ैसिला कंदुसि उहो कमु थींदो, सो मूंसां गॾु बीहंदो त फ़ाइदे में रहंदो। सो ज़रदारी साहब जेको पंहिंजी उहो त ठीकु आहे, हुन पंहिंजी हुन हिसाब सां इहो बयानु ॾिनो, लेकिन बहरहाल बयानु त इहो ई आहे न, जॾहिं आऊं चाहींदुसि इलेक्शन थींदा। फज़ल रहमान साहब चए थो मशावरत खां पोइ फ़ैसिलो थींदो चूंडूं करायूं न करायूं, त माना जेको आइन में लिखियलु आहे 90 इलेक्शन थियणा आहिनि 5 साल पूरे थियण खां पोइ, उनजी हाणे हिकिड़ो दफ़ो वरी इहो साबित थींदो त हुनजी का न हैसियत आहे, न हुनजी को मर्तबो आहे त आइन में छा लिखियलु आहे छा न लिखियलु आहे। ऐं माइंड यू हिन दफ़े इलेक्शन न कराइण जी ज़िमेवारी चाहे पंजाब में हुजे, केपी में हुजे, ऐं हाणे जनरल इलेक्शन्स जेके अक्टूबर, इहो को डिक्टेटर या ताले आज़मा न पियो करे, ही सिविलियन सियासतदान चवनि पिया। छाकाणि त मुंहिंजी मर्ज़ी आऊं इलेक्शन कॾहिं कराईंदुसि त इहो त मुशर्रफ साहब चई पियो सघे, को मतिलबु अहिड़ो माण्हू चई पियो सघे। हाणे जॾहिं की सिविलियंस मौलाना फज़ल रहमान ऐं अगरि हीअ सभु चवनि था त इलेक्शन असीं पंहिंजी मर्ज़ी ते कराईंदासीं, त पोइ आइन जी त माना को घणी को वैल्यू न रही। ठीकु थी वियो, न रही, त पोइ सची जेका आऊं ॻाल्हि काफ़ी ॾींहंनि खां कयां पियो, त पोइ इहो बि त थी सघे थो न त पोइ तव्हां छो त को ॿियो अची वञे, को ॿियो अची वञे ऐं हू चए त नथा करायूं, फ़िलहालु इलेक्शन नथो करायूं, पोइ असीं पंहिंजी मर्ज़ी हूंदी त जॾहिं मुनासिबु सम्झंदासीं त कराईंदासीं। त उन सूरत में हीअ जेके हुकुमरान जमात वारा अॼु इलेक्शन पोस्टपोन करण जी ॻाल्हि कनि था, अॼु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द कनि था, नथा मञनि, त उन सूरत में हुननि वटि पब्लिक में नैरेटिव बयानियो छा रहिजी वेंदो ऐं कोर्ट में वञण लाइ छा रहिजी वेंदो। ॾिसो न, अगरि इहो चवनि था त साईं उन महिल बंदियाल साहिबु रिटायर थी चुको हूंदो, थी सघे थो पोइ फ़ाइज़ ईसा साहिबु अचे, सेप्टेम्बर में अची वेंदा। ॾिसो फ़ाइज़ ईसा साहिबु हुजे, बंदियाल साहिबु हुजे, अलिफ़ हुजे, बे हुजे, अगरि हुकूमत फ़ैसिलो न मञण ते लही अचे त पाण ॾिठो त बंदियाल साहिबु छा करे वरितो, त सुभाणे को ॿियो हूंदो त छा करे वठंदो। हू त हू जेको हूंदो आहे हुन सां हिकिड़ो ऑर्डर करे सघनि था न, ऐं हुकुम जारी करे सघनि था। पर अगरि उन महिल बि जेका हुकूमत हुजे हू चए त न असां वटि पैसा ई कोन्हनि, सिक्योरिटी एजेंसीज़ चवनि त न सही मुल्क में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, इलेक्शन न थींदा।